जेकॾहिं कंहिं माण्हूअ में इल्मु आहे, जंहिं माण्हूअ में फ़हम आहे, रुगो इल्मु फ़हम न वरी दॿ झलण बि हुजेसि, रुगो तवज्जो आहे साहिबान करे पोइ ईअं कूए वांगुरु गुम न थिए, मैदान में बीहे त ख़बर पवे त सुनिन सां कीअं ॻाल्हाइबो आहे। माण्हू ईअं हणी छॾींदा आहिनि, मिड़ेई सिंधी में छा चइबो खॿी हणण, पोइ हणी छॾींदा आहिनि वेचारा, हवाला पिया कंदा आहिनि त बाबा हीअं ईअं कोन हलंदो बाबा। जेको ॻाल्हि करे पोइ वरी पेर खुपाए हा बीहे, हमराहनि पे खेॾी मल, पोइ मल खेॾंदे वठ पकड़ थी वठो, ॿाहिरियां हिकिड़ो संग थी बीठो, सो हुन चयो बड़ा सारो हमराह त हवा में पियो हले, हमराह खणी पहलवान घुमायो अथसि, चई बाबा जाठा पकाड़ू, जाठा पकाड़ू, जाठो हणेसि, चई बाबा पेर पकाड़ू त जाठा पकाड़ू न, हिते त पेर ई कोन थो पकड़ण ॾे त वरी जाठो किथां पकड़ियांसि। सो तवज्जो आहे साहिबान, असांजी तोॾे तवज्जो थी आहे, तूं मैदान छॾे छो भॻो हा, अञा त असां तोखे रुगो भरको ॾेखारियो आहे, तूं अॻई टपड़ छॾे भॼी वियो आहे छो? ॻाल्हि आहे उहो जंहिंमें दॿ साण हुजे। हाणे असां त हिननि जो नालो रखी छॾियो आहे भॻोड़ो, भॻोड़ो सांड्री। टिंडणो ॾिठो अथव? टिंडणो कोन ॾिठो आहे तव्हां? न ॾिठो अथव त हाणे ॻाल्हि कयां थो, ॾिसी छॾिजोसि। भॻोड़े नक जी बि पकाई त ॾिस, ॻाल्हि करे चैलेंज करे 8 ॾींहं बि कोन थिया, हिकु जलसे में चयुमि, ॿिए में चयुमि, ॻणाईंदो आयुसि, ॼाणी वाणी उस्ताद खे ख़बर आहे त कीअं मुड़ुस खे घेरणो आहे। सो हिक में ॻणायुमि, ॿियो जलसो आहे, ॿाहिरियों आहे, चोथों आहे, पंजों आहे, छहों आहे, मां चयो शल 11 थींदसि, पर 11 खां अॻु ई हमरा भॼियो 8 जलसे ते तोसां मां मुनाज़रो थोरो ई कंदुसि। मूं चयो मूंखे तुंहिंजे पेरनि जी अॻे ई ख़बर हुई त तूं किथां कंदे, तो में दम ई कोन्हे जो हक़ 4 यारनि जे साम्हूं बीही सघे। ऐं हाणे तूं ॻाल्हाईंदे बिल्कुलु तोसां ॻाल्हाइबो, पर पहिरें लिखी ॾे त तूं भॻोड़ो हां, तूं भॼी वियो हुएं मैदान में। हाणे पंहिंजनि खे राज़ी करण लाइ जे हवाला कंदे त उहे तूं पंहिंजनि खे वञी मवालिन खे राज़ी कर, बाक़ी इल्म जी ॻाल्हि करणी आहे त असां सां ॻाल्हाए।